पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बुनियादी मेंबर माडी तहरीक जो हीरो मरहूम हाजी रमज़ान चांद जो जे वफ़ात खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी निसार अहमद खोड़ो पंहिंजे साथियुनि समेत हिते पहुता। हाजी मोहम्मद रमज़ान चांद जे पुटनि ऐं वारसनि सां हथ फाता कई। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो किलो ऐं MRD तहरीक जो हीरो ऐं तव्हांजो सफ़र जो साथी हाजी मोहम्मद रमज़ान चांद जो दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे ऐं उहो हिन वलर खां विछड़ी वियो आहे। मां बि जॾहिं खां पार्टीअ में आहियां तॾहिं खां रमज़ान चांदी साहब सां सलाम दुआ हुई, दोस्ती हुई, उन्हनि पुराणनि जो क़दुरु कंदा आहियूं। आख़िर में हू ज़िले जो सदर बि थियो, हुनजो हमेशह ख़्यालु रहंदो। कुझु ई त दोस्त हुयासीं जिन सां यादगिरियूं आहिनि। इस्माइल ओडो साहब बि बदीन जो, रमज़ान चांदी साहब बि, ऐं ॿिया बि घणा दोस्त। अलाह उन्हनि खे पंहिंजी रहमत सां नवाज़े। असां हुनजे ॾुख में हुनजे ख़ानदान सां गॾु आहियूं। कोशिशि कंदासीं त बदीन में हुनजो ख़्यालु भरे सघे। अहिड़े क़िस्म जा जेके हीरो आहिनि उन्हनि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह विसारियो कोन्हे, लेकिन अहिड़नि हीरोनि खे विसारणु न घुरिजे जंहिंसां पार्टियूं हमेशह लाइ अमर रहंदियूं। कैमरा टीम सां गॾु हसन पंवर, हैदराबाद।